बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब दोस्तन के अस्सलाम वालेकुम जी आली मदद। जिए सिंध जिए लतीफ़ जिए लतीफ़ जी धरती जिए लतीफ़ जी बोली। ज़ाहिद शेख साहब जा कुछ लफ़्ज़। ज़ाहिद शेख असां सिंध जो अज़ीम शाइर आहे, क़ौमी शाइर आहे। सभ खां पहिरियां त मां मुंहिंजे उनखे सलाम आहे जो हुन असांजे सिंध धरती ते एतिरा गीत लिखिया ऐं अलाह साईं गॾु हमेशह लिखंदो रहे। उन जा लफ़्ज़ सदन खां ई ज़ाहिद सफ़र मंझि रहंदा, सदन खां ई ज़ाहिद सफ़र मंझि रहंदा, मुंहिंजा गीत सिंध जी मिटीअ जूं सदाएं। अमर सिंध तूं हां हारे न वेजाए, जी जल सिंध हां हारे न वेजाए। अञा ज़िंदा आहियूं, अञा ज़िंदा आहियूं। दोस्तो, हिकु सिंध जो ऐं सॼे मोरे जो अज़ीम अदाकार जे बचपन खां वठी तमामु सुठो हिन फील्ड में कमु कयो आहे। हींअर मोरे में मां मौजूदु आहियां। मोरो फ़न जे हिसाब सां असांजे सिंध जो हिकु वॾो शहरु आहे, जिते असांजा फ़नकार, अदाकार, शाइर, अदीब राशिद मोराई साहिबु थी वियो ऐं जलाल चांडे खां वठी निगत नाज़ मारवी सिंधू, दिलशेर थी वियो, गुलशेर थी वियो, उन खां अलावा अलरदार ज़रदारी, जेके बि फोटो ज़रदारी, जेके बि वॾा वॾा नाला हिन मोरे में आहिनि। ऐं अदाकार बि असांजे तमामु सिंध जा जेके बि आहिनि ऐं ख़ासि करे मज़ाहिया जी दुनिया जे हिसाब सां असांजे मोरे जा तमामु बहितरीनु अदाकार आहिनि। ऐं मां उन्हनि मां हिकिड़ो असांजो ॿियो अदाकार आहे ऐं जंहिंजी करब ते हींअर मौजूदु आहियां मां। उहो दोस्त आहे अरशद आज़ाद रांझाणी, उनजो पूरो नालो आहे। अदा अरशद, अस्सलाम वालेकुम या अली मदद ऐं जिए सिंध। वालेकुम सलाम मौला अली मदद जिए सिंध। ऐं अलाह तव्हांखे वॾी ज़िंदगी दो। माशाअल्लाह तव्हां हिन टाइम टीवी ते कमु था कयो, स्टेज जा बि तव्हां बहितरीनु अदाकार आहियो ऐं ख़ुदि तव्हां डायरेक्टर बि आहियो। तव्हां बहितरीनु फिल्मियूं खूनी माण्हुनि सां कयूं ऐं असां बि ॾिठियूंसीं ऐं पब्लिक बि ॾिठी ऐं तमामु उन फिल्मुनि खे सारायो वियो, ॾाढो तमामु घणो इंजॉय कयोसीं। हींअर तव्हांजो जेको ड्रामो सिंध टीवीअ जो माशाअल्लाह हिकु वॾो ड्रामो आहे ऐं मज़ा जे हिसाब सां तमामु हुन सुठो तल्को मज़ा, जीअं पथर दुनिया हुयो हिकु वॾो नालो, त मश्करनि जो ॻोठ बि ईअं नालो वॾो मचायो ऐं उन में तव्हां जेको तमामु बहितरीनु कैरेक्टर हुयो कादर जो, जेको खूनी माण्हू तूं ऐं असांजी सिंध जी बहितरीनु अदाकारा शमा सिंधी जेकी राधा बागड़े, टिनिनि जो हिकिड़ो तमामु वॾो जोड़ हुयो ऐं तमामु सुठे नमूने माण्हुनि खे फुरियो ऐं लुटियो। त भाउ तव्हां अॻु में स्टेज जा तमामु बहितरीनु अदाकार आहियो, अॼु ताणी कंदा बि अचो था। तव्हांखे कीअं लॻो आहे जॾहिं हिकिड़ो मशहूरु माण्हू थींदो आहे, माण्हू सां मिलणु जुलणु ऐं जॾहिं माण्हू पब्लिक जो प्यारु हूंदो आहे, ऐं तव्हां छा महसूसु कंदा आहियो? साईं, सभु खां पहिरीं त बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मां दोस्त खे चवंदुसि। ऐं जेको आहे सो मां हिन खां पहिरियां बि हिकिड़ो ड्रामो कयो सिंध टीवी ते, सूली सच, उहो बि सुठो हिकिड़ो सोप सीरियल जंहिंमें तव्हां बि हुयो, तमामु हिकिड़ो सुठो ड्रामो। पर बनिस्बत मश्किरनि जे ॻोठ हीउ पहिरियों मां सम्झां थो त सिंधी मज़ाहिया सोप सीरियल हो, जंहिंमें सिंध जा जेके वॾा कॉमेडियन आर्टिस्ट आहे तक़रीबन सभु हुया। उन खां पोइ अॼु शमा आहे या खूनी माण्हू ख़ादम खोकर ऐं बि हुयसि। ईअं सम्झो त इहो हिकिड़ो चैलेंज हुयो, छो जो एतिरनि कैरेक्टरनि जे सां रही करे उतां ॿाहिरि निकिरण इहा रब पाक जी महिरबानी आहे। जेकॾहिं 50 मां किथे 10 माण्हू बि असांखे सुञाणे ऐं सुठे तरीक़े सां मिलंदा आहिनि, असांजी दिलि खे ॾाढी ख़ुशी थींदी आहे, सुकून मिलंदो आहे ऐं ईअं लॻंदो आहे जेको असां पोयां 10 खां 12 15 साल जेको बि कमु करिया उन सां सम्झ थक लही विया आहिनि। माशाअल्लाह माशाअल्लाह। अच्छा अर्जुन, तव्हां कॾहिं खां वठी फील्ड में आया हो, कॾहिं खां तव्हां कमु कयो, इहो थोरो ॿुधाईंदो? तक़रीबन मां फील्ड में आयो आहियां 2005-06 खां वठी CD फिल्मुनि जे थ्रू। स्टेज बि कई आहे कंपनी वग़ैरह, पर CD फिल्मुनि जे थ्रू जेको आहे सो मां आयो। पहिरियों मूंखे फिल्मुनि करण जो शौक़ु हो, डायरेक्शन वारे पासे मुंहिंजो जेको उस्ताद आहे ख़ादम हुसैन तईम आहे, उहो त माशाअल्लाह आहे सॼो। ख़ादम हुसैन तईम तमामु असांजो बहितरीनु कैमरामैन बि आहे, उन सां गॾु सुठो राइटर ऐं सुठो अदाकार बि आहे ऐं सुठी तबियत जो मालिक बि आहे माशाअल्लाह। जी जी, हा, उन जे करे बसि उन में थोरो शौक़ु वरी तव्हां जहिड़ी संगत अची भाउ ज़हीर थी वियो या जेके सीनियर आहिनि असांखे सपोर्ट कंदा रहिया, यार तव्हां अचो हेॾा हिन पासे में वेठो, जेके तव्हां चैनल वग़ैरह ते ट्राई कयो त थी सघे तव्हांखे बि माण्हू ॾिसनि ऐं असां कोशिशि कई तबियत जे हिसाब सां में खिल ॿोग हलंदी आहे, पोइ इहा वरी असांखे ड्रामे में कमु अची वई। अच्छा अर्जुन, तव्हांजो पूरो नालो जेको आहे, हूअं त ड्रामे में त कादर जे हिसाब सां तव्हां मशहूरु आहियो, असुल तव्हांजो पूरो जेको मुकमल नालो ऐं ज़ात ऐं उहो तव्हां जेकॾहिं मूंखे त इहा ख़बर आहे अरशद अली या अरशद अहमद ऐं ज़ात जा रांझाणी, तव्हां रांझाणी कहिड़े पाड़े सां आहे? जी जी जी, असुल में मुंहिंजो जेको कार्ड जो सिराज कार्ड ते नालो आहे उहो अरशद अली जे नाले जे हिसाब सां, अगरि निकनेम जीअं चवंदा आहिनि फील्ड जे हिसाब सां अरशद आज़ाद मुंहिंजो वाल साहिब शेर मोहम्मद आहे ऐं जेको आहे सो असां रांझाणी असांजी क़ौम आहे। बेसिकली असांजो असुल ॻोठ जेको आहे 34,000 मोरी माना तक़रीबन ज़िलो असांजो नवाबशाह थो लॻे, ज़िलो नवाबशाह। ठीकु आहे, हाणे असां तक़रीबन 25-28 सालनि खां वठी मोरो सिटी मोरो शहर में 28 साल हेॾी उमिरि तव्हां हिते ई गुज़ारी आहे तक़रीबन हिते। ऐं माशाअल्लाह ॾाढो सुठो। ऐं
ख़ासि करे तव्हां हिते स्टेज ड्रामा बि वॾा कराईंदा सिंध जी, जा जी। जेके बि अदाकार मामा लालू हुजे जी। ख़ादिम खोखर हुजे अब्दुल्ला मल्ला गुलाम नबी भंड जेके बि शमा जेके मज़ाया हुजे ऐं तव्हां हुन काफ़ी हुन दोस्तनि खे पंहिंजे शोअनि में कमु जी, कराईंदा जी। आहियो ऐं माशाल्लाह सुठा अदाकार जी। आहिनि अर्शद जेके तव्हां ड्रामे में कमु कयो हुन में मश्किरनि जे ॻोठ में उन जेके अहिड़ा डायलॉग असांजे दोस्तनि खे पब्लिक खे ॿुधाईंदो त ॾाढो सुठो हा अच्छा हुन में हिकिड़ो मशहूरु डायलॉग तकियो कलाम उहे आम ज़िंदगी में बि असां चवंदा आहियूं उहो ड्रामे में जेको आहे सो यूज़ कयो इस्तेमालु कयो ऐं उहो जेको आहे सो तमामु सुठो हलियो ऐं हिट थियो ऐं माण्हू चवंदा आहिनि अॼु बि जिते किथे मां गुज़रंदो आहे चवंदा आहिनि त वाह पुट वाह इहो मुंहिंजो तकियो कलाम हुन ड्रामे में ऐं तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांजे हिते असांखां पुछण इंटरव्यू करणु आई इहे तव्हांजा थोरा वॾी महिरबानी तव्हांजी वॾी महिरबानी नाज़रीन ही हो अरशद आज़ाद असांजे मोरे जो अदाकार ऐं असां जूं भाउ अरशद जे लाइ खोड़ सारो दुआऊं अलाह अलाह जो बि कंदो इंशाअल्लाह अञा पंहिंजो वधीक नालो माणींदो पंहिंजो हुनखे दुआउनि त दोस्तो इजाज़त ॾींदा पंहिंजे भाउ सतार लाल खे तव्हां दोस्तनि जूं वॾी महिरबानियूं आख़िर में मुंहिंजो यूट्यूब ते चैनल आहे मजू सतार लाल दोस्तो मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो लाइक कयो ऐं बेल खे बटण हुजो जीअं नवां वीडियो तव्हां ॾिसी सघो छो त मां जेको हीउ सिलसिलो यूट्यूब ते आहे मां हिकु मवाद रखंदो आहियां अदाकारनि जे इंटरव्यू वग़ैरह कंदो आहियां ॻाइणा हुजनि शाइर अदीब या फिल्मियूं ड्रामा स्टेज ड्रामा टीवी जा ड्रामा सॼो मवाद हिन मां चैनल ते रखंदो आहियां त दोस्तो यादि रखंदा मजू सतार लाल ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो लाइक ऐं वग़ैरह वग़ैरह तव्हां सभु प्रोग्राम ॾिसी सघंदव वॾी महिरबानी जी लतीफ़ जी धरती